एसएस न्यूज़ जी सालियानी अवार्ड तकरीब वॾे धाम धूम सां मल्हाई वई, जंहिंमें मेयर हैदराबाद काशिफ शोरो, एसएसपी हैदराबाद, वापारी इतिहाद जे अॻवाननि, नाले वारनि फ़नकारनि, सहाफ़ी बिरादरी समेत अहम शख़्सियतुनि वॾे अंग में शिरकत कई। कासमाबाद जे अली पैलेस बैंक्वेट हॉल में एसएस न्यूज़ जी सालियानी अवार्ड तकरीब थी, जंहिंमें मेहमान ख़ास मेयर हैदराबाद काशिफ शोरो, एसएसपी हैदराबाद साजिद आमिर सदज़ोई, ताजिर बिरादरी जे अहम शख़्सियतुनि डॉक्टर मोहम्मद आलिम सोलंगी, मोहम्मद पुनहल, डॉक्टर मकसूद सोलंगी, कैडेट फराज अली, बिल्डर फराज मेमर, जावेद शम्स, अंजमन ताजरान सदर कराची, सलाहुद्दीन गौरी, असगर पमहर, अशरफ मेमर, अमजद आराई, तकी शेख, अमजद मेमर, वसीम सुमरो, सरफराज सियाल, जुल्फ़कार कोरेजो, नदीम पालारी समेत वॾे अंग में सिविल सोसाइटी जे माण्हुनि शिरकत कई। अवार्ड तकरीब में एसएस न्यूज़ जो केक एसएस न्यूज़ जे सीईओ साजिद सोलंगी ऐं एसएसपी हैदराबाद साजिद आमिर सदज़ोई, डॉक्टर मोहम्मद आलम, डॉक्टर मोहम्मद आकिल सोलंगी, एमडी नज़र सियाल ऐं ॿियनि सां गॾु केक काटियो वियो। तकरीब में एसएस न्यूज़ जे हिक साल जी बहितरीन कारकर्दगी ॾेखारींदड़ रिपोर्टर्स ऐं एसएस न्यूज़ जे स्टाफ खे मञता अवार्ड ॾिना विया। अवार्ड तकरीब में एसएस न्यूज़ जे सरवाण साजिद सोलंगी तरफ़ां मेहमान ख़ासि तौर शिरकत कंदड़ मेयर हैदराबाद काशिफ शोरो, एसएसपी हैदराबाद साजिद आमिर सदोज़ई ऐं ॿियनि खे ख़ुसूसी अवार्डनि सां नवाज़ियो वियो। अवार्ड माणींदड़नि में न्यूज़ रिपोर्टर्स ज़हूर ओगाही, इख़लाक़ अहमद चांडियो, नबी बख्श ख़ासखेली, तालिब हुसैन रिंद, अकील लाखो ऐं ॿिया शामिल आहिनि, जॾहिं त न्यूज़ स्टाफ में एमडी नज़र सियाल, न्यूज़ डायरेक्टर ख़ालिद चांडियो, बेस्ट न्यूज़ कास्टर आयशा सजाद, हिरा अब्बासी, एडिटर सनी हिंगोरो, एनिमेटर ज़ीशान हैदर मिर्ज़ा, टेक्निकल इंचार्ज कामरान जखरो, डीओपी हमीद सुमरो, कैमरामैन हुज़ूर बख्श ऐं शाहिद ऐं ॿियनि खे बहितरीन कारकर्दगी ते अवार्ड ॾिना विया। तकरीब में म्यूज़िकल प्रोग्राम पिणु कयो वियो, जंहिंमें मारोल ग्रुप, दीबा सहर, सुमेरा अली, मास्टर वली, मंसूर मोराई, शौकत अली पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कंदे तकरीब खे 4 चंड लॻाए छॾिया। तकरीब में अब्दुल मन्नान अब्बासी उर्फ़ मामा लालू, अब्दुल्ला मल्हा उर्फ़ मवाली ऐं ॿियनि परफॉर्म कंदे माण्हुनि जे चेहरनि ते मुर्कूं विखेरे छॾियूं।